रिपोर्ट ॾींदा जामशोर में 10 ॾींहं अॻु पुर वाक़े में मारिजी वियल कराची वासी प्रोफेसर समंदर खान मामलो। समंदर खान के संदसि ज़ाल रहमान ज़री पंहिंजे चाहींदड़ रिज़वान सां गॾिजी क़त्ल करण जो इंकशाफ। ज़ाल जी गिरफ़्तारी बाद SHO जामशोर अब्दुर्रज़ाक कमांडो कार्रवाई कंदे हिक ॿिए मुख जवाबदार रिज़वान खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे। ऐं जॾहिं त SSP ऑफिस जामशोरो में SSP जामशोरो जावेद बलोच प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त औरत रेहान ज़री लालच में पंहिंजे चाहींदड़ रिज़वान खां मुड़ुस खे क़त्ल करायो आहे। मुड़ुस जे क़त्ल बाद हिन खे नौकरीअ में 40 लख मिलण जी लालच हुई ऐं मामले खे फुल वाक़ियो ॼाणाए केस जो रुख मोड़ियो वियो। औरत खे बार बार केस दाख़िल करण लाइ SHO जामशोरो रज़ाक कमांडो राब्तो कयो त हिन नटाईंदे केस दाख़िल कराइण खां इनकार कयो, जंहिं बाद पुलिस पाण मुरादो केस दाख़िल करे जांच शुरू कई। मक़तूल समंदर खान जी मोबाइल ट्रेसिंग सेवण न बल्कि पटारो टोल वेझो ताईं हुई, सेवण विया ई कोन हुआ, जंहिं बाद शक जी बुनियाद ते औरत खे गिरफ़्तार करे जांच कई। जांच दौरान हिन पाण एतराफ़ कयो, जंहिं बाद रिज़वान खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। जामशोरो पुलिस जे बहितरीन कारकर्दगी लाइ IG सिंध DIG हैदराबाद खां तारीफ़ी सर्टिफिकेट ऐं नक़द इनाम ॾियण जी सिफ़ारिश पिणु कई वई आहे। SSP जामशोरो जावेद बलोच जी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। रिपोर्ट इरफान अली मल्ला।